अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद आहे ठीक हूंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं तकरा ड्रामे जी ईंदड़ क़िस्त में छा थींदो। छा बावल खान ऐं नवाब खान पाण में ठही वेंदा? छा मूसा इहो ठाह कराइण में कामयाबु ईंदो? छा मूसा जी हक़ीक़त वक़्तु नवाब खान सां कंदो? छा मीर खे हो मारण में कामयाबु थी वेंदा ऐं बावल खान पंहिंजी धीअ खे वापसि करण में कामयाबु थींदो? इन खां पहिरियां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे ऑल करे छॾंदा, जीअं हर अपडेट सभ खां पहिरियां अव्हांखे मिलंदी रहे। तो दोस्तों हलूं था पंहिंजी मेन टॉपिक जी तरफ़। दोस्तों तव्हां ॾिसंदो त मूसा हाणे बावल खान खे राज़ी करे वठंदो त तूं नवाब खान सां मिल ऐं नवाब खान जूं हमदर्दियूं हासिलु कर त असां जीअं मीर सां विड़ी सघूं। ऐं ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदो त मीर खे सिजावल खान हाणे सम्झाईंदो त ही सभु हिकु थी चुका आहिनि, हाणे सभु तुंहिंजे पोयां लॻा आहिनि, छो जो हाणे नवाब खान खां मूसा बि ठाह करे छॾियो आहे ऐं वक़्तु त पहिरियों ई नवाब खान जो पासो हुयो ऐं हेॾां बावल जो बि नवाब खान सां ठाह थी वियो आहे। दोस्तों तव्हां ॾिसंदो त हाणे बावल खान हीर ऐं राणी खे मारे छॾींदो ऐं ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदो त दरिया खान हाणे मूसा ते ॾमरिजी वेंदो, छो जो तूं चवंदो दोस्त थी ऐं असां सां गदारी थो करे ऐं हिकु ज़ालिम वॾेरे जो साथारी थिए थो, असां छो न पंहिंजे पुराणे दोस्त जो साथ ॾियूं। दोस्तों उम्मीद आहे वीडियो अव्हांखे पसंदि आयो हूंदो। अगरि वीडियो पसंदि आयो हुजे त कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा ऐं वीडियो खे लाइक कंदा ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾंदा, जीअं हर अपडेट सभ खां पहिरियां अव्हांखे मिलंदी रहे। अल्लाह ने गवाह।